अस्सलाम वालेकुम। मां महक फ़ातिमा आहियां फ़हमिदा लगाड़ी जी नंढी में। अॼु मां सिर्फ़ु पंहिंजी भेण लाइ नथी ॻाल्हायां पर सिंध ऐं पाकिस्तान जी हर न्याणी लाइ ॻाल्हायां पई। 18 अप्रैल छंछरु शाम 5 बजे प्रेस क्लब कराची में असां हिकु अहम क़दम खणण वारा आहियूं। मां सभिनी यूनिवर्सिटी जे छोकिरियुनि खे सॾु कयां थी त अचो ऐं मूं सां गॾु हिकु हलफ़ खणो। असां किन्हनि बि दबाव, धमकी या नाइंसाफ़ी अॻियां कॾहिं बि कमज़ोर न पवंदासीं, न ख़ामोश रहंदासीं ऐं पंहिंजी इज़त ते कॾहिं बि सौदो न कंदासीं। हीअ रुॻो हल्फ़ न आहे, हीअ हिकु तहरीक आहे ऐं मां दावत ॾियां थी हर गैरतमंद मर्द ऐं बहादुर औरत खे त अचो ऐं असां सां गॾु विहो। अचो गॾिजी साबित करियूं त असां जूं न्याणियूं हाणे कमज़ोर न आहिनि। 18 अप्रैल 5 बजे प्रेस क्लब कराची। तव्हांजी मौजूदगी असांजी ताक़त आहे।